नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में खबर ॾींदा हलूं त دربيلو वاسين जी ठगी ڪندڙ پرائمري मास्टर سندس ڀائرن ऐं पुलिस اهلڪارن जे ख़िलाफ़ احتجاج ठग इम्तियाज़ मेमण असांजा 4.5 लाख रुपया खाई वियो। संदस ڀائرن असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि, असां सां इंसाफ़ कयो वञे। دربيلو शहर जे रवासिन वसीम अंसारी सैयद अमीर अली शाह नेशनल प्रेस क्लब कंडियारो में दाईंदे चयो त असीं دربيلو शहर में मोटरसाइकिल जो कारोबार कंदा आहियूं। जॾहिं त नाले इम्तियाज़ मेमण जेको असांखे 6 मोटरसाइकिलूं किस्तनि ते खयूं हुयूं, जिन जी क़ीमत 4.5 लाख रुपया रक़म थिए थी। असांखां ठगी कंदड़ इम्तियाज़ मेमण असांखां मोटरसाइकिलूं वठी पाण वापार कंदो हो, जंहिंखे असां चेक ॾिना हुआ, जंहिंखे 1 साल गुज़री वियो आहे पर इहे पास न थिया आहिनि। हिन चयो त इम्तियाज़ मेमण हिकु फ्राडी क़िस्म जो माण्हू आहे, पाण खे बाहि में साड़ण जो कूड़ो ड्रामो करे असांजा पैसा फॿाइण चाहे थो। हिन चयो त संदस हिकु भाउ नाले रम्ज़ पुलिस एहलकार ऐं प्राइमरी मास्टर रियाज़ मेमण पिणु असांखे पैसनि तां हथ खणण लाइ असांखे कूड़नि केसनि में फासण ऐं मारण जो धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असीं SSP नौशरो फिरोज़ खां मुतालबो करियूं था त एहलकार रम्ज़ ऐं ठग इम्तियाज़ खिलाफ कदम खणी असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।